जी नाज़रीन, हिन वक़्तु असां जाफ़रिया अलायंस पाकिस्तान जी जेको अहम अॼु इजलास कोठाए वियो मुहर्रम अल हराम जे हवाले सां जेको आहे बाबू जेको आहे जाफ़रिया अलायंस जो जेको सदर आहे ज़िले टंडोला यार जो ऐं सिटी सदर नूर अहमद अमदाणी ऐं अख़्तियार हुसैन रिंद साहब बि आहिनि, जेके बि चूंडियल जेके बि आहिनि इन जाफ़रिया अलायंस जा जेके मेंबर आहिनि, थोरे उहिदेदार आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि मुहर्रम अल हराम जे हवाले सां उहो कहिड़ो पैगाम पहुचाईंदा, इन हवाले सां थोरी ॻाल्हि ॿोल करियूं। जी बाबू भाई, तव्हां जी उहो इजलास कोठायो वियो आहे, कहिड़े हवाले सां कोठायो वियो आहे? साईं, असांजो जाफ़रिया अलायंस पाकिस्तान ज़िला टंडोला जो अॼु अहम इजलास कोठायो वियो आहे मुहर्रम अल हराम जे हवाले सां। जीअं मुहर्रम में जेके इंतिज़ामी हवाले जेके इंतिज़ामी मसइला मसाइल आहिनि उहे इनशाला असां DC साहब ताईं पहुचाईंदासीं। जेके असांजा जेके सिक्योरिटी जा मसइला मसाइला आहिनि उहे SSP टंडोला साहब ताईं पहुचाईंदासीं इनशाला। असांजो कोई प्रोग्राम आहे ऐं जेके मुहर्रम अल हराम दौरान जेके कुझु जेके मिस ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, जेके मिस अंडरस्टैंडिंगूं थींदियूं आहिनि, जंहिंमें असांजे शिया मोमिनीन ते साइबर क्राइम जे हवाले सां जेके FIRs थींदियूं आहिनि, जेके को ॿार आहिनि जेके घटि उमिरि वारा ॿार आहिनि सोशल मीडिया इस्तेमालु कनि था, किथे को अचानक न हथु लॻी थो वञे, उहा पोस्ट शेयर थी वञे, इंतिज़ामिया कंहिं बि हवाले सां उन इन्वेस्टिगेशन कए बग़ैर उन उमिरि रसीदा नंढे ॿार ते उहा जेके FIRs थी थियूं वञनि, असां उन्हनि जी मज़म्मत करियूं था ऐं असां इनशाला उन हवाले सां असां इंतिज़ामिया सां ॻाल्हाईंदासीं। असांजे मरकज़ी अमायतीन जेके आहिनि, मरकज़ी सदर अलामा शहनशाह नक़वी साहब जिन जी हिदायतनि ते ही जेको प्रोग्राम असां हीउ इजलास कोठायो वियो आहे। त इनशाला मुहर्रम अल हराम में असां पंहिंजे तमामु मोमिनीन जेके ज़िले जा आज़ादार आहिनि, जेके मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जा आज़ादार आहिनि, जेके असांजा सुन्नी भाइर आहिनि, जेके असां सां हमदर्दियूं जिन मोमिनीन जो असां सां हमदर्दियूं इनशाला असां उन्हनि जी वधि खां वधि रहनुमाई कंदासीं ऐं उन्हनि जी असां जेके पंहिंजे वसाइल जाफ़रिया अलायंस जेके बि वस में हूंदो असां उन्हनि जी ख़िदमत कंदासीं ऐं असां उन्हनि जी हेल्प कंदासीं। असां इंतिज़ामिया खे हिन सोशल मीडिया जे ज़रिए, हिन मीडिया प्लेटफॉर्म जे ज़रिए असां आगाह था कयूं, गुज़ारिश था कयूं, महिरबानी करे मुहर्रम अल हराम दौरान जेके असांजा मातमी जुलूसनि जा रूट आहिनि उन्हनि खे सिक्योर कयो वञे। मुल्की हालातनि जे हवाले सां जेको शिया ते जेको दौरु हले पियो ऐं हाणे जेके मुहर्रम अल हराम में उहे नवां इशू खड़ा थींदा आहिनि, त उन्हनि इशूनि खे असां SSP साहिब जिन खे गुज़ारिश कंदा आहियूं असांजे ज़िले में वधि खां वधि उन्हनि खे थोरो मॉनिटर कयो वञे ताकी मोमिन खे तहफ़ुज़ मिले। ऐं DC साहिब जिन खे असां गुज़ारिश कंदासीं मुहर्रम अल हराम में इंतिहाई जेको टेम्परेचर जेको असां वटि हिते माना 50 खां अबोव जो क्रॉस करे, उन हवाले सां असां DC साहिब जिन खे गुज़ारिश कंदासीं त पंहिंजे तइलके जे जेके ज़िम्मेदार आहिनि उन्हनि ताईं जेके इंतिज़ाम आहे उन्हनि खे इहा गुज़ारिश कई वञे जिथां जिथां मोमिन जुलूस जो रूट आहे उते थधे पाणी जूं सबिलूं लॻायूं वञे ऐं मोमिन खे फस्ट एड जे लाइ रंगीर ज़हनी थिए थी, उन हवाले सां जेके फस्ट एड या नाक़िज़ जेके इंतिज़ाम कया वञनि था, तमामु माना जेके सेखड़ाऊं जेके उन ते माण्हू विहारिया वञनि था, उन जे लाइ असां कोशिशि गुज़ारिश कंदासीं त उन ते जेके माना जेके क्वालिफाइड जेके MBBS FCPS डॉक्टर्स उन्हनि खे विहारियो वञे ताकी असांखे वधि खां वधि जेको तिबी सहूलियतूं मिलनि ऐं मोमिन खे वधि खां वधि जेका असां उनखे फ़ाइदो ऐं लाभ मिले।